दादू मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। मंसूर चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ त दादू मारवी कॉलोनी जे रवासी औरतूं मासूम ॿारनि सोनिया, रुखसार, दुआ, ईमान, वकार, शाहानी दादू प्रेस क्लब रात जो पहुची मीडिया अॾु ॿुधायूं त सुबुह खां असां पुलिस थाननि जा असां औरतूं चकर काटे परेशान थिया आहियूं। पुलिस न पई ॿुधाए त गुलज़ार किथे आहे। मासूम ॿारनि सां गॾु दादू सियाए थाणे ते वेही रहिया आहियूं। म्यूनिसिपल सेवण में ड्राइवर गुलज़ार पुट महमूद शाहानी जी ज़ाल ऐं भेण पुलिस खिलाफ़ एहतजाज कंदे ॿुधायूं त मुंहिंजे मुड़ुस खे बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मारिजी वियल ज़ाहिद खुश्क जे क़ातिल जवाबदार नवीद शाहानी जे हक़ीक़ी वारसनि खे गिरफ़्तार करे असां ॻोठ गुल मोहम्मद शाहानी 7 सालनि खां छॾे ॾिनो आहे। असां पाण में माइट आहियूं, असां ग़रीब आहियूं। मारवी कॉलोनी दादू शहर में रहूं था। हिननि SSP दादू, SHO CI इंचार्ज अकबर चन्ना, वेमेन पुलिस इंचार्ज बेनज़ीर जमाली खां मुतालबो कयो त बेगुनाह गिरफ़्तार कयल गुलज़ार शाहानी खे आज़ाद करे इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजा बचड़ा बुख ते आहिनि।